मुंबई में डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन पारां ज़िले में बरसात मुतासरनि खे रिलीफ न मिलण ख़िलाफ़ अदालती कार्रवाइयुनि जो बाइकाट कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नवीद ख़ासकेली मूजिबि वकीलनि जे बाइकाट सबबि ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां तारीख़ुनि ते ईंदड़नि माण्हुनि खे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पियो। वकील बिरादरी पारां एहतजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो। वकीलनि जो चवणु आहे त ज़िले इंतिज़ामिया पारां ज़िले जी बरसात मुतासरनि जी वाहर न थी आहे। किथे का वाहर थी आहे त उहा बि मनपसंद माण्हुनि ऐं पार्टीअ जे बुनियादनि ते थी आहे। भिरिया रोड में पब्लिक हेल्थ खाते जी नाअहलीअ ख़िलाफ़ नून लीग पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर कामरान अली मूजिबि मुस्लिम लीग नून जे ज़िले सदर वसीम अहवान, अमजद जावेद आरई, नूर अहमद मुग़ल ऐं ॿियनि जी अॻवानी में धरणो हंयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन ॿुधायो आहे त भिरिया रोड में लॻल डिस्पोज़ल नाकारा बणियल आहिनि, जंहिं सबबि 1.5 महीने खां शहर जो पाणी निकिरी न सघियो आहे। अॻवाणनि चुतारींदे चयो आहे त भिरिया रोड पब्लिक हेल्थ पारां डिस्पोज़ल न हलराया विया ऐं शहर जो पाणी नेकाल न करायो वियो त डीसी ऑफिस आॾो धरणो हंयो वेंदो। कंबर में मलेरिया ते ज़ाब्तो आणण ऐं ॿोॾि मुतासिरनि खे मलेरिया जी बीमारीअ खां बचाव जे हवाले सां डिप्टी डायरेक्टर जनरल मलेरिया डॉक्टर मुश्ताक अहमद लखियारी सिविल अस्पताल पहुतो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर इख़लाक़ अहमद चांडियो मूजिबि हुन मलेरिया जी टेस्ट मुतालिक़ ॼाण वरिती ऐं मौजूदु मरीज़नि खां सहूलत मुतालिक़ पुछा ॻाछा कई। उन मौक़े ते डीएचओ कंबर डॉक्टर ज़ुल्फ़कार तुनियो डिप्टी डायरेक्टर जनरल मलेरिया खे ब्रीफिंग ॾिनी। डिप्टी डायरेक्टर जनरल डॉक्टर मुश्ताक अहमद लखियारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिहत वारे वज़ीर जी ख़ासि हिदायतुनि ते कंबर शहदादकोट ज़िले जे अंदरि मच्छरनि जे ख़ात्मे लाइ टेंट सिटियुनि समेत शहरनि ऐं ॻोठनि जे अंदरि स्प्रे करायो वेंदो। इलेक्शन कमिश्नर ख़ैरपुर मोहम्मद यूसुफ पंहिंजी ऑफिस में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इलेक्शन कमीशन आम इलेक्शन लाइ वोटरनि जी लिस्ट जारी करे छॾी आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिबि हुन चयो आहे त जंहिं बि शहरी या ॻोठाणे खे पंहिंजो या फैमिली मेंबर जो वोट दाख़िल कराइणो हुजे या दुरुस्तगी ऐं ट्रांसफर कराइणो हुजे हू इलेक्शन ऑफिस अची सघनि था। हुन ॿुधायो आहे त इलेक्शन कमीशन ऑफिस अंदरि 1 विंडो सर्विस शुरू कई वई आहे ऐं ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में 18 सेंटर बि क़ाइमु कया विया आहिनि। तालकी दौर जी यूसी अब्दुल्ला ख़ान लुंड जे बरसात मुतासिरनि जूं ख़बरूं हलाइण खां पोइ चूंडियल यूसी चेयरमैन अली हसन लुंड ॾमिरजी पियो। सहाफ़ियुनि ऐं मुतासिरनि ते केस दाख़िल करण लाइ कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल हुसैन वासवाड़ो मूजिबि मीडिया ते अक़लियती बिरादरी जी ख़बर हलण खां पोइ यूसी चेयरमैन ॾमिरजी पियो। अक़लियती बिरादरी जे शंकर ओड ऐं बरसात मुतासिर पोरियत इरशाद खोसो समेत बुछेरी जे सहाफ़ी अब्बास लाशारी अल्लाह वधायो अबड़ो ऐं वकील जमाली समेत 70 माण्हुनि मथां केस दाख़िल करण लाइ दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। चूंडियल चेयरमैन सहाफ़ियुनि ऐं मुतासिरनि खे धमकाए रहियो आहे। जरवार में रिटायर्ड पुलिस अहलकार भाउ सां गॾु ॻोठ जे बाअसर माण्हुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर जावेद पोस्तार मूजिबि जरवार जे ॻोठ राइस मुबारक चन्नड़ जे रहवासी रिटायर्ड पुलिस अहलकार फता मोहम्मद चन्नड़ पंहिंजे भाउ सां गॾु प्रेस क्लब पहुची दाहियो आहे त संदसि खाते वारी ज़मीन 15 साल अॻु पंहिंजे रिश्तेदारनि खां ख़रीद कई हुई। हाणे ॻोठ जा बाअसर माण्हू कादिर बख़्श चन्नड़ ऐं ॿिया कब्ज़ो करण जी कोशिशि कनि था। हुन चयो आहे त बाअसर 2 सालनि खां ज़मीन में फसल पोखण बि नथा ॾियनि। ज़मीन ते वञूं था त हथियार खणी मारण अचनि था। इंसाफ़ फ़राहम कयो वञे। होॾां इल्ज़ाम हेठि आयल कादिर बख़्श चन्नड़ राब्तो करण ते ॿुधायो आहे त मां 5 सालनि लाइ ज़मीन हुनखे मकाते ते ॾिनी हुई। हाणे ज़मीन वापसि नथो करे। मूं वटि बि पंहिंजी ज़मीन जो खातो आहे ऐं मकाते वारो स्टाम्प बि आहे। कंडियारो भरिसां माहेजा भाण लॻ ॻोठ सोनो ख़ान भट्टीअ में अल फुकरा जमात ऐं तहरीक लबैक तरफ़ां बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि लाइ मेडिकल कैंप क़ाइमु कई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अता हुसैन वल्लाह मूजिबि अल फुकरा जमात जे बानी दरगाह लोड़ो शरीफ़ जे अली मुर्तज़ा लोड़ाही, सैयद इमरान शाह ऐं तहरीक लबैक जे ज़िले अॻवान मौलवी अब्दुल गफ़ार नागौर जी निगरानीअ में फ्री मेडिकल कैंप क़ाइमु कई वई। कैंप में औरतुनि ऐं ॿारनि समेत 800 खां मथे ॿोॾि मुतासिरनि जो चेकअप करे दवाऊं बि ॾिनियूं वयूं।